जमायत इस्लामी पारां पूरे मुल्क में वधंदड़ घाटे तोड़ महांगाई ऐं बिजली गैस समेत यूटिलिटी बिलनि ते लॻायल वाधू टैक्स ख़िलाफ़ 2 सितंबर ते ॾिनल मुल्कगीर शटर बंदि हड़ताल खे कामयाब करण ऐं हड़ताल वारे पैगाम खे आम करण लाइ जमायत इस्लामी जो वफ़द राशिद अली मुकर्रम जी अॻुवाणीअ में सकण प्रेस क्लब पहुतो, जिते हिननि ॻाल्हाईंदे चयो त असीं चाहियूं था त करप्ट हुकुमराननि जेको अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं खाइनि हथरादू महांगाई करे मानी गिरह बि खसे छॾियो आहे, उन आवाज़ खे बुलंद करण लाइ असांजे क़ाइद सिराजुल हक़ जे आवाज़ खे सकरण प्रेस क्लब सघारो आवाज़ करे उथारे ऐं 2 सितंबर ते चांडिया पेट्रोल पंप खां निकिरंदड़ एहतजाजी रैली ऐं काज़ी सरफराज़ मेमण चौक ते थींदड़ एहतजाजी मुज़ाहिरे में शरीक थी असांजो साथ ॾिए, जंहिं ते सकण प्रेस क्लब जे सदर काज़ी जावेद सनाई ऐं सीनियर सहाफ़ी राजकुमार ओड खेनि यकीन ॾियारियो त हू हिकु सहाफ़ी सां गॾु आम शहरी ऐं कारोबारी पिणु आहिनि। इन करे असीं इन महांगाईअ ख़िलाफ़ ॾिनल सॾ जी न सिर्फ़ु हिमायत करियूं था बल्कि पंहिंजो कारोबार बंदि रखी हड़ताल में शामिल पिणु थींदासीं। वफ़द में अब्दुल अलीम राजपूत, तौसीफ़ रहमानी, आशिक़ हुसैन पठान ऐं कंवर ज़फ़र अब्दुल हई पिणु शामिल हुआ।